हाँ जी बिल्कुल। मंछूर ढंढ जे पानी जी सतह में जेको आहे तेज़ी अची वई आहे। पानी जी सतह में तेज़ी जो सबबु जेको आहे हिकिड़ो इहो आहे त MNV ड्रेन खे जेको कट ॾेई ऐं जोईअ वारो जेको पानी हो मंछूर ढंढ में छोड़ कयो वियो आहे। उन जे करे जेको आहे हिन वक़्तु पाणी में तमामु घणी जेको आहे तेज़ी अची वई आहे, पाणी में इज़ाफ़ो अची वियो आहे। जॾहिं त दरिया जो जेका आहे उहो बि चाढ़ आहे, उन जे करे बि जेको आहे पाणी जेको आहे घटि ख़ारिज थी वियो आहे। हिन वक़्तु मंछूर ढंढ में पाणी जी सतह 21 फुट 6 इंच जेको आहे थी वियो आहे। जॾहिं त इहा जेका सतह आहे मंछूर जी उहा इंतिहाई हिन वक़्तु ख़तरनाक जेका आहे चाढ़ आहे मंछूर में। उन जे करे जेको आहे हींअर जेके बंद ते जेके इरिगेशन जा इंतिज़ाम जेके अमलो आहे उहो बि मौजूदु आहे। जॾहिं त ॻोठाणा बि बंद ते मौजूदु आहिनि ऐं बंद जी जेके हिफ़ाज़त जे लाइ जेको आहे MNA सरदार सिकंदर राव पोटरो ऐं उन सां गॾु जेके उन जी जेका टीम आहे उहा पिणु हिन वक़्तु बंद मंछर ते जेको आहे मौजूदु आहे। राति खां वठी जेके से ॻोठाणनि जेको आहे पहिरो ॾेई ऐं जेको बंद ते जेको जिथां जिथां कमज़ोर हुयो उते उन्हनि कमु कयो आहे। मंछूर ढंढ जे चाढ़ खां पोइ जेको आहे लालबाग में जेके लालबाग सां गॾु झांगारा बाजारा जेके आहिनि उहे जेको आहे पाणी हेठि अची विया आहिनि। झांगारनि जो जेको आहे ज़मीनी राब्तो सेवण सां कटिजी वियो आहे। उते वेठल जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हुननि वटि न हिन वक़्त ताईं राशन उन्हनि खे मिलियो आहे, न ई उन्हनि खे किथे रेस्क्यू करे कंहिं महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त सिंधु दरिया में चाढ़ खां पोइ लालबाग में पाणी दाख़िल थी वियो आहे। उते मौजूदु जेके दरगाहूं आहिनि या मस्जिदूं आहिनि या दरगाह लाल शहबाज़ जो चिलो गाह आहे उते बि पाणी दाख़िल थी वियो आहे। ज़िले इंतिज़ामिया ऐं औक़ाफ़ खाते जी नाअहलीअ सबबु उते जेको आहे पाणी खे रोकण जे लाइ को बि इंतिज़ामु नाहे थी सघियो। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके लालबाग में वेठल जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उन्हनि खे बि जेको आहे अञा ताईं को राशन पाणी नाहे मिली सघियो। जी।